नवाबशाह में पुलिस कार्रवाई कंदे तलाशी दौरान एक कार में 7-8 किलो आला क्वालिटी जो चरसत करे एक जवाबदार के गिरफ्तार करे वरतो है। वधिक तफसील बुधाइण लाइ नवाबशाह में धरती टीवी जो रिपोर्टर इम्तियाज़ कीरियो वीडियो लिंक ते मौजूद है। जी इम्तियाज़। बिल्कुल मौजूद आयूं ए सेक्शन थाने ते हिन वक्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकु प्रेस कॉन्फ्रेंस थी जंहिंमें DSP सिटी हबीब रहमान लाशारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त गुज़िरियल राति इंस्पेक्टर सैफुल्ला बुगियो एक वॾी कार्रवाई कई SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी जी हिदायतन ते। उन कार्रवाई में एक मेहरान कार जी शकी हुई उन खे सोघो कयो। उन कार की तलाशी वरती वही तो उन मां 76 किलोग्राम जो एक आला किस्म जो चर्स मंशात हथ कई वही। उन मंशात जे जवाबदार जो हो ज़िले सांगड़ से ताल्लुक़ रखे पियो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जवाबदार शेर मोहम्मद लिगारी वलद मोहम्मद हसन लिगारी वेठल गोठ हाजी अब्दुल मजीद लिगारी देह शाख तालका सिंजोरा ज़िले सांगड़ जो। जॾहिं इन पुलिस इन्वेस्टिगेशन कई तो उन ॿुधायो त ही जेको चर्स है आला क्वालिटी जो ही बलोचिस्तान खां असां खणी ईंदा आहियूं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सप्लाई कंदा आहियूं। DSP सिटी हबीब रहमान लाशारी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त हिन जवाबदार ते केस दाख़िल कयो वियो आहे। अञा वधीक तशफ़ी जेकी आहे इन्वेस्टिगेशन उहा बि हलंदड़ आहे। तव्हांखे ॿुधायूं त जेकी कार आहे मेहरान कार BDN 038 सिंध नंबर आहे। इहा मेहरान कार आहे ऐं उहा बि जेकी आहे हिन वक़्तु थाणे ते आहे।